ही तांजो छक्को दियो है यानी के 2 ऐं 6 8 रन्स। एड़ो केड़ो असांजे हिन प्रोग्राम में हिन धरती मालामाल शो में मुड़स वेठो आ जेको पंहिंजी ज़ाल तां जान भी फिदा करण लाइ तैयार हुजे। तां ऐं एड़ी असांजी केड़ी हिते अधी वेठी आ जेका पंहिंजे मुड़स तां जान फिदा करे छॾे। बस 2। अच्छा साईं तव्हां भी अचो। ठीक है पंहिंजी वाइफ के घुरायो। क्रिकेट सेगमेंट है तव्हां के क्रिकेट खेडनी है जी। बॉल दिनो वने साईं के बैट ॾिने। साईं हेॾां अचो। तव्हां हेॾां अचो। 3 बॉल आहिनि। 3 बॉल असांजी अधी हलाईंदी ऐं 3 बॉल असांजो ही भाउ हलाईंदो। 3 बॉल ही खेॾंदो 3 बॉल ही खेॾंदी। ॾिसूं था हिकिड़ो मिनट कीपर अचे। बहुत डेंजरस कीपर आ। ये तांजू बरन सुधियूं। ही तांजू बरन सुधियूं। ठीक है ही तांजो छक्को दियो है यानी के 2 ऐं 6 8 रन्स। ओए ही भी तांजू बरन थियूं यानी के 2 ऐं 2 4 4 ऐं 6 10 रन्स ठाहियूं आहिनि असांजे नफ़ा। माशाअल्लाह। अचो भाउ अचो अचो अचो। वेरी गुड। स्कोर थियो आहे 10 स्कोर कयो आहे असांजे हिन भाउ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साईं घर वारीअ खे कुटियो अथव उन इहो प्यार आहे। 3 बॉलनि में 10 रन्स ठाहियूं अथव इहो प्यार आहे। इहो प्यार न आहे इहा तवाई आहे। इहा कावड़ कढी अथसि। इहो तव्हां जो को आहे मामिलो मां अधी खां पुछंदुसि। अधी ॻाल्हि ॿुध। हे सम्झो सभु औरतूं असांजी भेनरूं वेठियूं आहिनि ऐं मर्द हज़रात वेठा आहिनि। ही मर्द हमेशह तव्हां औरतुनि खे मतलब हिसाईंदा रहंदा आहिनि। ठीक आहे न। हाणे तव्हां अॼु ईअं सम्झो जेकॾहिं हिस जियो त पोइ मज़ो न थींदो। यानी कि तव्हांखे 10 मां 12 स्कोर ठाहिणो आहे। बसि तव्हांजो ही बॉल खे ॾिसो चिताए। मां त सेखारियो ही बॉल खे ॾिसो। जीअं बॉल जे तरफ़ टच कयोसि मां छक्को थो ॾियां। जबरदस्त छक्को। ताड़ी वजाओ। जबरदस्त छक्को छक्को जबरदस्त। इहा अधी इहा असांखे ॿियो बि छक्को खपे। वेरी गुड। 6 ऐं 2 8 यानी के हिसाब बराबर थो हले। अधी चौको या छक्को खपे। जबरदस्त 6 ऐं 6 12 12 ऐं 2 14 यानी के असांजी अधी भाउ खां कटी वई। जबरदस्त मुझी भेण तमाम जबरदस्त 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 जबरदस्त। GFS पारां ही मोबाइल गिफ्ट जल्दी जल्दी शाबाश। मोबाइल गिफ्ट आया असांजी नदी के जे जबरदस्त स्कोर करे खटियो आहे। 3 प्लीज